केमिस्ट्री क्लास 10 लाइ बाब ॿियो सबक 14 हिस्सो ॿियो इख़्तिसार समरी आया केमिस्ट्री उस्ताद नज़ीउल्लाह चन्ना आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे समरी पार्ट 2। असां पंहिंजे पहिरें वीडियो लेक्चर में समरी पार्ट 1 क्लियर कयो होसीं। अॼु असां समरी जो पार्ट 2 आहे हिस्सो ॿियो उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। 1923 में लुइस लुइस नाले साइंसदान एसिड ऐं बेस जो हिकिड़ो नओं नज़रियो जंहिंखे वसी नज़रियो पिणु सम्झो वञे थो उहो पेश कयो। लुइस जे मूजिब एसिड इज़ अ सब्सटेंस दैट कैन एक्सेप्ट अ पेयर ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म अ कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड। लुइस जे मूजिब तेज़ाब उहा शइ आहे जेका कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड ठाहिण जे लाइ पेयर ऑफ इलेक्ट्रॉन खे क़बूल कंदी आहे। मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़े पासे ॾांहुं हाइड्रोजन आयन आहे, ॿिए पासे ॾांहुं अमोनिया। अमोनिया छा कंदी, पंहिंजो ही लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन जेको आहे इन हाइड्रोजन आयन खे डोनेट कंदी। इहा हाइड्रोजन आयन इन लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन खे क़बूल करे थी ऐं इन सां कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड अमोनिया सां ठाहे थी। हाणे हीअ जेका हाइड्रोजन आहे उहा लुइस जी नज़र मूजिब ही एसिड आहे, छो त इहो पेयर ऑफ इलेक्ट्रॉन खे क़बूल करे थी। ऐं लुइस बेस जेको हुयो उहो अहिड़ो सब्सटेंस हुयो जेको वरी पेयर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करे सघे त जीअं कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड ठाहे सघे। लुइस जे मूजिब असास उहा शइ आहे जेका इलेक्ट्रॉनी जोड़ो ॾेई कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड ठाहे। अॻे मिसाल खे जेकॾहिं असां खणूं त हाइड्रोजन आयन खे लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन केरु थो ॾे, अमोनिया। तंहिंजे करे अमोनिया जेको आहे उहो लुइस जे मूजिब असास आहे, छो त इहो पेयर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करे थो। पाणी असां चवंदा वाटर इज़ एम्फोटेरिक इन नेचर। पाणी मिट्टी नोयत वारो सब्सटेंस आहे। इट बिहेव्स लाइक एन एसिड एज वेल एज अ बेस। पाणी एसिड वांगुर बि रिएक्ट कंदो आहे ऐं वरी असास वांगुर बि रिएक्ट कंदो आहे। मिसाल जे तौर ते अमोनिया सां जॾहिं पाणी मिले थो त इहो पाणी पंहिंजो उनखे प्रोटॉन ॾेई थो छॾे, तंहिंजे करे प्रोटॉन डोनर आहे पाणी, त इहो एसिड थियो। वरी साॻे ई तरीक़े सां इहो जॾहिं HCl सां रिएक्शन कंदो त उनखां प्रोटॉन वरी एक्सेप्ट थो करे, त प्रोटॉन खे एक्सेप्ट जेको कंदो उनखे असां बेस चवंदा आहियूं। हिते ॾिसो पाणी OH नेगेटिव में तब्दील थी वियो, छो त हिन हिकिड़ो प्रोटॉन अमोनिया खे ॾेई छॾियो, उनखे अमोनियम आयन में तब्दील कयो। ऐं हिते H2O आहे त हिन खां प्रोटॉन वठी करे हाइड्रोनियम आयन में तब्दील थी वियो। सो पाणीअ खे ऐं अहिड़नि ॿियनि सब्सटेंसिस खे असां एम्फोटेरिक सब्सटेंस चवंदा आहियूं जेकी एसिड तोड़े बेस वांगुर बिहेव कनि। Ionization constant for water is also called as ion product constant for water. Ionization constant जेको पाणीअ जो आहे उनखे असां आयन प्रोडक्ट कांस्टेंट फॉर वाटर पिणु चवंदा आहियूं। सो हिकिड़े खे तव्हां केसी सां रिप्रेजेंट कंदा आहियो आयोनाइजेशन कांस्टेंट फॉर वाटर, त उनखे लिखंदा आहियूं केसी। पर आयन प्रोडक्ट कांस्टेंट फॉर वाटर खे असां लिखंदा आहियूं KW। इट्स वैल्यू इज 1 × 10⁻⁻14 at 25 डिग्री सेंटीग्रेड। आयन प्रोडक्ट कांस्टेंट फॉर वाटर जो वैल्यू 25 डिग्री सेंटीग्रेड ते 1/10⁻14 हूंदो आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो असां KW यानी आयन प्रोडक्ट कांस्टेंट फॉर वाटर बराबरि कयो होसीं मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन मल्टीप्लाइड बाय मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रो ऑक्साइड आयन। ऐं ॿिन्ही जी मोलर कंसंट्रेशन रूम टेम्परेचर ते हूंदी आहे 1/10⁻⁻7। OH जी हूंदी आहे 1/10⁻⁻7। हाणे जीअं त हिननि खे जेकर असां ज़रब पत कयूं था त ही असां कॉमन खणंदासीं 1/10 साॻियो ई ॿिन्ही जो निकितो -7 -7 इहे जोड़ थींदा -14 जवाब अची वेंदो। सो KW बराबरि छाजे थी वियो 1/10⁻14। इन प्योर वाटर दी हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन बराबरि हूंदी आहे हाइड्रो ऑक्साइड आयन जी मोलर कंसंट्रेशन जी। ऐं ॿिन्ही जी मोलर कंसंट्रेशन जेका 25 डिग्री सेंटीग्रेड ते आहे सा आहे 1/10⁻⁷। इन जे करे पाणी न्यूट्रल थींदो आहे ऐं हुनजी pH आहे 7। ख़ालिस पाणीअ में हाइड्रोजन आयन ऐं हाइड्रो ऑक्साइड आयन जो मोलर मिक़दार बराबरि हूंदो आहे, इन करे पाणीअ जी pH बेअसर यानी 7 आहे। ऐं असां हिनखे वरी pH जो हिकिड़ो फार्मूलो थींदो आहे जंहिंसां असां pH या हाइड्रोजन आयन जी जेका कंसंट्रेशन आहे उनखे pH में तब्दील कंदा आहियूं। pH इज़ इक्वल टू नेगेटिव लॉगरिथम ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन। हाणे हिन असां इक्वेशन खे ॾिसी करे हिकिड़ी स्केल डेवलप कई वई आहे जंहिंमें हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन जेका आयन्स आहे उनखे असां pH स्केल में ॾेखारींदा आहियूं ऐं उहा pH स्केल 0 खां 14 ताईं तरतीब ॾिनल आहे। हिन
pH जे स्केल जे मूजिबि पाणीअ जी जेकॾहिं असां pH कैलकुलेट कयूं था त हुनजो फार्मूलो जेको आहे उहो असांजो साॻियो ई इस्तेमालु थींदो। pH इज़ इक्वल टू नेगेटिव लॉगरिथम ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन। हाणे हाइड्रोजन आयन जी जेका मोलर कंसंट्रेशन आहे सा आहे 1/10⁻⁻⁷ तंहिंजे करे pH बराबरि थी वेंदो। हाइड्रोजन आयन जी जॻह ते ही तव्हां कंसंट्रेशन रखो, नेगेटिव लॉगरिथम 1.0 × 10⁻⁷ हिन वैल्यूअ जो जॾहिं तव्हां नेगेटिव लॉगरिथम कढंदो त तव्हांखे जवाबु मिलंदो 7। सो पाणीअ जी pH 25 डिग्री सेंटीग्रेड ते थी वेंदी 7। तव्हांखे मालूम आहे त एसिड्स हैव pH लेस देन 7। तेज़ाबनि जी जेका pH आहे उहा 7 खां घटि थींदी आहे। 7 ते जेके बि शयूं अचनि थियूं जंहिंजी pH 7 आहे से न्यूट्रल सरबियूं आहिनि, न उहे असास हूंदियूं न उहे वरी एसिड्स हूंदियूं, उन्हनि खे असां सॾींदा आहियूं न्यूट्रल। न्यूट्रल खां जीअं तव्हां 6 5 4 3 2 1 0 ॾांहुं वधंदव त यानी तव्हां एसिडिक नेचर शयुनि जी वधाईंदा वञो था। जिन शयुनि जी pH 7 खां घटि आहे उहे असां तेज़ाब सॾींदा आहियूं। ऐं वरी ॿिए पासे खां बेसिस हैव pH ग्रेटर देन 7। 7 खां मथे हलंदा वेंदासीं त असांखे असास मिलंदा, ऐं जीअं जीअं 7 खां परे वेंदासीं तीअं तीअं असांखे हाईली बेसिक शयूं मिलंदियूं आहिनि। असासन ऐं बेसिस जे बारे में इन्हनि बुनियादी वस्फ़ुनि सां गॾु असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।